बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी समकस समा व नदब इबादहु इलद दुआ वस्सलातु वस्सलामु अला मन क़द्दमहु फिल इस्तिफ़ा अबिल क़ासिम मुहम्मदिनिल मुस्तफ़ा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला आलिहि तय्यबीन ताहिरीन मसाबिहि दुजा सय्यिमा अला क़ाइमिहिम ख़ातमिल औसिया। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। सब तारीफ़ूं उन ख़ालिक़ काइनात जूं जंहिंजी कुदरत एतिरी वॾी आहे जो आसमान खे बग़ैर थंभनि जी बुलंदी अता कई, ऐं जंहिंजी कुदरत एतिरी आहे जो जंहिं निज़ाम खे जिथे रखियईं उहो निज़ाम पंहिंजो पाण उन जे ताबे हली रहियो आहे। ऐं उन जी कुदरत में असां सभु गुज़ारे रहिया आहियूं। रमज़ानुल मुबारक जो महीनो अज़ीम महीनो, मोतबर महीनो, मुक़दस महीनो, हर अल्लाह जो बानो, हर अल्लाह जो बंदो पंहिंजे वस हर अल्लाह खे राज़ी करण जी कोशिशि करे रहियो आहे। दुआ आहे परवरदिगार आलम तव्हां ऐं असां सभिनी खे मज़ीद तौफ़ीक़ अता फ़रमाए। रमज़ान मुबारक जे महीने में इंसान जहिड़ी जहिड़ी नेकी ऐं जहिड़ी जहिड़ी भलाई अंजाम ॾींदो, आइमा मासूमीन अलैहिस्सलाम जे रिवायात मुताबिक़ उनखे उनजो डबल मिलियो वेंदो ऐं इज़ाफ़े सां सवाबु मिलंदो। अॼु हिकिड़ी रिवायत पेश कयूं था पिया जंहिंमें रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ानुल मुबारक जी फ़ज़ीलत ॿुधाइण खां बाद में 3 अहिड़ियूं शयूं ॿुधाइनि था पिया जेके असांजे लाइ सबक़ आमोज़ आहिनि ऐं असांखे खपे त उन ते हमेशह गौर फ़िक्र करे पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारण जी कोशिशि कयूं। रिवायत आहे त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत बिलाल खे चयो त माण्हुनि खे मस्जिद में जमा कयो। हज़रत बिलाल रहमतुल्लाह अलैह वया माण्हुनि खे मस्जिद में जमा करे आया। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते अची करे हिकु ख़ुतबो ॾिनो ऐं ख़ुतबे जा कुझु अल्फाज़ रिवायत में बयान थियल आहिनि। रसूल ख़ुदा फरमायो अय्युहन्नास इन हादा शहर क़द हज़रकुम व हुवा सय्यदु शुहूर। ऐं इंसानो ही महीनो तव्हां वटि हाज़िर थियो आहे। ही उहो महीनो आहे जेको महीननि जो सरदार आहे। कहिड़ो महीनो? वो हुवा शहर रमज़ान, उहो रमज़ान जो मुबारक महीनो आहे। इन जी ख़ासियत कहिड़ी आहे? लैलतुन फ़ीहि ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। हिन में हिकु अहिड़ी राति आहे जेकी 1000 महीननि जी रातिनि खां अफ़ज़ल आहे। ॿियूं हिन महीने में कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि? तुग़लक़ु फ़ीहि अबवाबु नारे व तुफ़्तहु फ़ीहि अबवाबु जिनान। हिन में जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि ऐं जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि। फ़मन अदरकहु फ़लम युग़फ़र लहू फ़अबअदहु अल्लाहु। व जंहिं बि शख़्स खे ही महीनो नसीब थियो ऐं उन जा गुनाह माफ़ न कराए सघिया या उनखे माफ़ न कयो वियो त अल्लाह ताला उन शख़्स खे परे करे थो छॾे, यानी उहो शख़्स बदबख़्त आहे। वमन अदरक वालिदैहि, ऐं जंहिं शख़्स पंहिंजे वालिदैन खे ॾिठो ऐं उन जी ख़िदमत न कई, फ़लम युग़फ़र लहू, ऐं उनखे बि माफ़ न कयो वेंदो, फ़अबअदहु अल्लाहु, अल्लाह ताला उन शख़्स खे बि परे करे छॾींदो, यानी उहो शख़्स बि बदबख़्त आहे। वमन ज़करत इंदहु फ़लम युसल्लि अलैया, ऐं जंहिं बि शख़्स वटि मूं रसूल जो ज़िक्र कयो वञे ऐं उहो मूं ते दुरूद सलवात न पढ़े, फ़लम युग़फ़र लहू, त उनखे बि माफ़ न कयो वेंदो। जॾहिं उनखे बि माफ़ न कयो वियो, फ़अबअदहु अल्लाहु अज़्ज़ व जल्ल, त अल्लाह ताला उन शख़्स खे बि परे करे छॾींदो, यानी उहो शख़्स बि बदबख़्त आहे। लिहाज़ा असां कोशिशि कयूं त अल्लाह ताला जिन्हनि माण्हुनि खे बदबख़्त करे थो, अल्लाह असां सभिनी खे उन बदबख़्ती खां महफ़ूज़ रखे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।